साथियुनि ऐं दोस्तनि जो आउं दिलि जे गहराइण सां थोराइतो आहियां साईं पीर साहिबनि जो, साईं ख़ुदा निशाह जो ऐं सियासी समाजी कारकुन जो जेके अॼु असांजे इन नोटिस ते हिते पहुता आहिनि ऐं साईं ते ॻाल्हि ॿोल थी आहे। लतीफ़ साईं चयो आहे त कुंडी कलियुनि विच में जॾहिं हयाऊं मौत न मारियाऊं ॾोर ॾेई विया ॾुख जी। असांजो साथी हो, मूंखे यादि आहे उहे ॾींहं जॾहिं मेमणकोट में असां प्रेस क्लब खोलियो, जॾहिं असां सहाफ़त शुरू कई ऐं हिते जे ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि जो आवाज़ उथारण लाइ असांजो मशन हो। साईं इन हामिदुल्लाह सरंदी ऐं मीटिंग में जॾहिं वेहंदो हो ऐं जॾहिं असीं ॻाल्हाईंदा हुआसीं त इंतिहाई थधो ऐं झीणे अंदाज़ में ॻाल्हाईंदो हो। असीं ईअं सम्झंदा हुआसीं त को असांजो वॾो शफ़क़त सां प्यार ऐं मोहबत सां असांखे सहाफ़त सेखारे पियो, असां गॾु हलियासीं। ऐं यकीन करियो साईं त असां इज़त माणी, असां कामयाबी माणी। अॼु जेकॾहिं सहाफ़ियुनि जा कंध मथे आहिनि त हामिदुल्लाह करनि जे करे आहिनि। इन करे आउं हीअ चाहींदुसि त असां कमु करे या साईं खे यादि करे को थोरो न कयो आहे, पर असांजी ड्यूटी हुई, असांजी ज़िमेदारी हुई। असीं पंहिंजे हर उन माण्हू खे यादि करण लाइ तयारु आहियूं जेको मलीर जी ॻाल्हि करे थो, जेको सिंध जी ॻाल्हि करे थो, जेको मिट्टी जी ॻाल्हि करे थो, जेको मोहबत ऐं न्याणी जी ॻाल्हि करे थो। ऐं हिन मेड़ाके में इहा ॻाल्हि बि करियां थो त जेको इब्राहिम हैदरी में असांजा 14 मुहाणा जेके आहिनि उहे समुंड लोड़े खणी वियो आहे, जंहिंजे घरनि में रोज़गार लॻो पियो आहे, उते उन्हनि जी बि आउं ताज़ियत करियां थो। हिन ताज़ियती इजलास में ऐं इहा बि ॻाल्हि करियां थो त असांजा उहे ॻोठ, ऐं तमाची कोली ॻोठ मां थी आयो आहियां, उहो वीचारा जानवरनि खां बि वधीक ज़िंदगी ख़राबु गुज़ारनि पिया। न्याणी असांखे ॾिसी रुनियूं आहिनि। उन चयो आहे त असां पीअण जो पाणी कोन्हे, 3 किलोमीटर पंधु करे था वञूं, छा कयूं? कहिड़ो मसइलो आहे जेको खणो, कहिड़ो मसइलो आहे जिते ॻाल्हायूं? ऐं वरी बि हिन दोस्तनि खे शाबाश थो ॾियां त जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो आहे, जॾहिं बि असां तव्हांखे सॾु कयो आहे, तव्हां हिते आया आहियो। साईं ख़ुदा ॾिनो शाह असांजो सरपरस्त आहे, वॾो आहे, हमेशह असांजी हिन मदद कई आहे, असांखे सम्झायो आहे। इन करे हिन प्रेस क्लब जेके रिवायतूं क़ाइमु कयूं आहिनि, असां पंहिंजे माण्हुनि खे जेको यादि कयो आहे, उन जा ॾियारा मल्हाया आहिनि, उन्हनि खे एवार्ड ॾिना आहिनि, उन्हनि खे हिते प्रोग्राम कया आहिनि, उन में हुनजो वॾो जेको आहे सो किरदारु रहियो आहे। इन करे आउं चाहींदुसि त दोस्त अवामी प्रेस क्लब मलीर उनखे जेतिरो मज़बूत करे सघनि था, जेतिरो सहकार करे सघनि था, जेतिरो हलाए सघनि था, छो त हीउ स्कूल आहे। हिते शागिर्द पढ़नि था, हिते सहाफ़त सिखी वञे थी, हिते ॿुधायो वञे थो त बाबा हीअं सहाफ़त कबी आहे। सहाफ़त दोस्त पंहिंजी मर्ज़ी सां कंदा, पर असीं उन्हनि खे सेखारियूं था। एज़ाज़ु हासिलु आहे अवामी प्रेस क्लब खे त हुन स्कूल जो दर्जो हासिलु कयो आहे, शागिर्द पैदा कया आहिनि, सहाफ़त जा गुर घस ऐं जेके पुरियत माण्हुनि जो जेके सहाफ़त उन्हनि खे करणु सेखारियो, इहो असीं रस्तो छॾींदासीं कोन। इन करे आउं समूरनि आयल दोस्तनि जो वरी बि शुक्रगुज़ार आहियां। साईं ज़हीर मेमण साहिबु जेको आहे अॼु एवार्ड ॾिना आहिनि पंहिंजे तरफ़ां, साईं पीर सरंदी जे नाले सां उहे एवार्ड पंहिंजे दोस्तनि खे ॾिना आहिनि, पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजा नाला पाण खईं, असां को नालो कोन ॾिनो आहे। त इन करे मतां को दोस्त सम्झे त बाबा हीअ साईं खे नाला मिला उन ठाहिया आहिनि, पाण पंहिंजी मर्ज़ी सां जेके हुनखे बहितर सम्झो आहे उनखे एवार्ड ॾिना आहिनि। ऐं इहा मोहबतूं शल क़ाइमु रहनि। महिरबानी।